नाज़रीन बे पास तव्हांखे अपडेट कंदालूं त कोयटा जे हज़ारगंज में गैस सिलेंडर धमाके खां पोइ दुकाननि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दुकाननि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। को बि जानी नुक़सान न थियो आहे। तव्हांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे त कोयटा जे हज़ारगंजी वारे इलाइक़े में गैस सिलेंडर धमाके सां फाटी पियो। दुकाननि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दुकाननि में रखियल समूरो सामान सड़ी रख थी वियो, जॾहिं त को बि जानी नुक़सान न थियो आहे। तव्हांखे अपडेट कंदालूं। अहम ख़बर आहे त कोयटा जे हज़ारगंज वारे इलाइक़े में गैस सिलेंडर धमाके खां पोइ दुकाननि खे बाहि लॻी वई। तफ़सील मालूम कंदासीं। कोयटा मां आवाज़ टीवी जी रिपोर्टर आज़ाद बलोच खां। जी आज़ाद। जी बिल्कुल, हज़ारगंज में गैस सिलेंडर लीकेज थियण सबबि दुकाननि खे बाहि लॻी वई, करोड़ों रुपयनि जो नुक़सान थी वियो आहे। ऐं फायर ब्रिगेड जो अमलो ग़ैब, उनमें एफसी ऐं पुलिस इलाइक़े वासियुनि शहरनि मदद करे बाहि खे ज़ाब्तो आणे छॾियो आहे। अञा ताईं बाहि जा कुझु शाला हलंदड़ आहिनि। जी ठीक है, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।